उडेरुलाल SSP मटियारी सैयद अली असगर शाह जी हिदायतुनि ते CIA मटियारी पुलिस जी मंशियात फरोशनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं। गिरफ़्तार थियलनि ख़िलाफ़ बिछा हाला खेबरानी थाणनि ते केस दाख़िल। पुलिस तर्जुमान जो चवणु आहे त CIA इंचार्ज मटियारी ख़ादिम हुसैन भट्टी पंहिंजी पुलिस स्टाफ सां गॾु गश्त दौरान मुख़वी इतला ते बिछा थाणे ते हद खंडू स्टाफ बिस्मिल्ला होटल भट सां कार्रवाई कंदे एक मंशियात फरोश रसूल बख्श खोसो बल्द फ़क़ीर बख्श खोसो के सफ़ीना गुटके समेत गिरफ़्तार करे वरितो आहे। गिरफ़्तार थियल जे ख़िलाफ़ बिछा थाणे ते केस दाख़िल कयो वियो आहे। CIA इंचार्ज मटियारी ख़ादिम हुसैन भट्टी पंहिंजे पुलिस स्टाफ सां गॾु मुख़वी इतला ते ख़ैबर शहर में कार्रवाई कंदे एक मंशियात फरोश वज़ीर अली मल्हा वल्द जाकुम मल्हा के मेन पुड़िन समेत गिरफ़्तार करे वरितो आहे, जंहिंजे ख़िलाफ़ खेबरानी थाणे ते केस दाख़िल कयो वियो आहे। ॿिए तरफ़ CIA इंचार्ज मटियारी ख़ादिम हुसैन भट्टी पंहिंजे पुलिस स्टाफ सां गॾु मुख़वी इतला ते हाल में बचियल शाह दरगाह भट सां कार्रवाई कंदे एक मंशियात फरोश ज़ुल्फ़कार अली कोरी वल्द ग़ुलाम अब्बास कोरी के हथरादू गुटके समेत गिरफ़्तार करे वरितो आहे, जंहिंजे ख़िलाफ़ पिणु केस दाख़िल कयो वियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।